असां मौजूद आहियूं दौलतपुर डिग्री कॉलेज में, जिथे अॼु असां प्रैक्टिकल लैब में एक्सपेरिमेंट परफॉर्म करण जे लाइ स्टूडेंट्स हिते मौजूदु आहिनि। ऐं काफ़ी अॼु जेको असां सिखियो आहे उन में फस्ट त इहो हो त वाट इज़ लैब छा हूंदी आहे, ऐं उन खां पोइ लैब जा जेके इक्विपमेंट्स हूंदा आहिनि या गिलास वेस्ट हूंदा आहिनि उन्हनि जो असां तारीफ़ करायो। त जीअं असां वटि हींअर मौजूदु आहिनि कुझु जेके गिलास वेस्ट आहिनि या केमिकल इक्विपमेंट्स आहिनि, उन्हनि जो तारीफ़ असां करायो। फस्ट जेका ॾिसी सघो था त हिते कोनिकल फ्लास्क आहे, ऐं गिलास सिलेंडर आहे, गिलास बीकर आहे, उन खां पोइ आहे पेयर ऑफ टंग आहे, थर्मोमीटर आहे, ऐं टेस्ट ट्यूब आहे, टेस्ट ट्यूब रेक आहे, उन खां पोइ आहे पिपेट आहे, ऐं pH मीटर आहे, वेट स्केल आहे, उन खां पोइ आहे हिते लिटमस पेपर रेड एंड ब्लू मौजूदु आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे बंसन बर्नर जी स्टडी आहे, ऐं टाइट्रेशन जे लाइ टाइट्रेशन जेको मेथड आहे उहो मौजूदु आहे। थर्मामीटर्स आहिनि, काफ़ी शयूं मौजूदु आहिनि जेको अॼु असां तारीफ़ कयो आहे लैब में जेके इक्विपमेंट्स आहिनि। उन खां पोइ तव्हां ॾिसी सघो था साम्हूं फ्रंट ते त असां वटि मौजूदु आहे किप्स एपरेटस, जंहिंमें असां हाइड्रोजन सल्फाइड गैस ठाहींदा आहियूं। ऐं उन खां पोइ लास्ट हिकिड़ो नंढिड़ो ऑब्जेक्ट ॾियूं था असां आज़ानुल्ला खे, जेको असांजे इंटर जो स्टूडेंट आहे। त उन जे लाइ ऑब्जेक्ट इहा त तव्हां असांखे 5 ml वॉल्यूम खणी ॾियो वाटर जो। 5 ml, शाबाश। 5 ml वाटर खणण लाइ पहिरां असां ॾिसंदासीं त असांखे सिलेंडर कहिड़ो खपे। उन सुटेबल सिलेंडर जेको आहे मूं खयो आहे 10 ml वारो। इन टोटल जेको वॉल्यूम आहे 10 ml आहे। हिते रीडिंग में ॾिनल आहे, हीअ तव्हां ॾिसी सघो था। इन टोटल जेकी कैपेसिटी आहे 10 मिलीलीटर ताईं असां हिन में इज़ीली इन मेड करे सघूं था। त मूंखे जेको मिल आहे टास्क, त मूंखे हिनखे 5 मिलीलीटर इन में वाटर खणणो आहे। सभिनी खां पहिरां जे मां कोनिकल फ्लास्क पियो हिन में वाटर भरियलु आहे, जे मां हिन कोनिकल फ्लास्क में माइनस त ही लिक्विड ॿाहिरि हारजंदो। हीअ त वाटर आहे, जिते ॿियो को केमिकल हुजे त मूंखे नुक़सानु थी सघे थो। इन लाइ मां नंढिड़ो बीकर खणंदुमि। नंढे बीकर में मां वाटर पहिरां भरींदुसि। सवाल इहो आहे त वाटर असां खणूं था, जेकर असां तेज़ाब खणूं आहे त उन में असां गिलास सिलेंडर इस्तेमालु करे पिया सघूं या जेको आहे प्लास्टिक सिलेंडर बि असां इस्तेमालु करे सघूं था। बिल्कुलु, जीअं असां एसिड खणंदा जेको तेज़ाब, त उते असां गिलास सिलेंडर इस्तेमालु कंदा, छो कि प्लास्टिक सिलेंडर जेको आहे उहो उनखे तेज़ाब हल करे छॾींदो ऐं ॻारे छॾींदो। इन करे असांखे लाइ बेस्ट इहो आहे त असां गिलास सिलेंडर खणूं, मज़बूत खां मज़बूत गिलास सिलेंडर सां। शाबाश, डू योर परफॉर्म अगेन।